अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंद जी नावली मत बरसात रात देर सां अचानक ॻोठ दादू खोसो में शाहनवाज़ खोसो मौला बख्श खोसो जे घरनि खे अचानक बाहि वकोड़े वई। घरनि में पियल अल्लाह तलह सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिरीन शाहनवाज़ खोसो मौला बख्श खोसो परवेज़ खोसो सड़ियल घर अॻियां बाहि मुतासिरनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त शहर पसंदनि मीरल खोसो चनेसर खोसो साले खोसो ऐं ॿिया राति जो घरनि खे बाहि ॾेई फरार थी विया। बाहि ॾिसंदे ॾिसंदे सॼे घर खे वकोड़े वई। घर में मौजूदु सोन अन्न सामान हंधि बिस्तरा बकरी सड़ी रख थी विया। उन्हनि दाईंदे चयो त मथे ॼाणायल धुर सां तकरार हलंदड़ हो, केस कोर्ट में हलंदड़ आहे। कुझु ॾींहं परियां मथे ॼाणायल जवाबदार घर ख़ाली करे विया हुआ ऐं राति जो असांजे घरनि खे बाहि ॾेई ज़ुल्म करे विया आहिनि। होॾां राब्तो करण ते नवाब मथाणी जे मुंशी बशीर सोलंकीअ ॿुधायो त इतला मिलंदे ई वाक़े वारे हंधि पहुता आहियूं। केस बि दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदो। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त साणनि इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।